तालके सिंधड़ीअ जो सभ खां वॾी आबादी रखंदड़ फुलाडियूं शहर जा रवासी गंदो ऐं गटरनि वारो पाणी वापराइण ते मजबूर बणियल आहिनि। सॼे शहर जे गटरनि जो छोड़ वाटर सप्लाई जे तलाउनि में थियण लॻो। अॻूणे वज़ीर आज़म मोहम्मद खान जूणे जो 1988 में फुलाडियूं खे वाटर सप्लाई ऐं ड्रेनेज सिस्टम जूं स्कीमूं ॾिनियूं। 30 साल गुज़रण बावजूद उन्हनि जी ॿीहर मरम्मत न थियण करे वाटर सप्लाई जी लाइनुनि ऐं सेवरेज जे गंदे पाणीअ जी लाइनूं मिलण सबब रवासी गंदो पाणी वापराइण सबब कारे कामण समेत मुख़्तलिफ़ बीमारियुनि में मुब्तला थी रहिया आहिनि। जॾहिं त मस्जिदुनि में निमाज़ी वज़ूअ लाइ पिणु उहो गंदो पाणी इस्तेमाल करण ते मजबूर बणियल आहिनि। 10,000 जी आबादीअ जे उन शहर में उन अहम मसइले ते कंहिं बि चूंडियल नुमाइंदे आवाज़ न उथारियो। सिंध टीवी न्यूज़ सां शहरनि ॻाल्हाईंदे चयो त पूरे शहर जे गटरनि जो छोड़ तलाउ जी इन लाइन सां गॾु आहे। गटर जो पाणी तलाउनि मज़ा थी वञे थो, उहो माण्हू वापराइनि था, असां वापरायूं था, असांजी औलाद बचा वापराइनि था, जेके हेपेटाइटिस बी ऐं सी में मुब्तला पिया थियनि। वधि में वधि एहतिजाजी हुई आहे त महिरबानी करे असांजो जेको पीअण जो पाणी असांखे साफ़ मुहैया कयो। फुलाडी शहर जी कुल 10,000 आबादी आहे। हितां जा माण्हू जेके आहिनि गंदो पाणी पीअण ते मजबूर आहिनि। सफ़ाईअ जो कोई इंतज़ाम न आहे। जेका वाटर सप्लाई जी टांकी आहे उहा ज़बून हालत में आहे ऐं हितां जितां वाटर सप्लाई ॾे पाणी लंघ करे थो उते उन नालीअ में कुता मरी वञनि था। तालाब में गटरनि जो पाणी इन थिए थो ऐं जेको गैर मयारी पाणी माण्हू पीअनि था त ज़ाहिर आहे उहे बीमार बि थियनि था। पोइ के हेपेटाइटिस बी में, के वात जी बीमारियुनि में, के मैदे जा मरीज़ आहिनि। असांखे साफ़ पाणी जी ज़रूरत आहे। असांखे साफ़ पाणी मुहैया कयो वञे त जीअं हिते जा माण्हू, हिते जो मुआशिरो जेको आहे उहो साफ़ पाणी पी मुख़्तलिफ़ विचड़ंदड़ बीमारियुनि खां जेको बची सघे। ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त वाटर सप्लाई जे तलाउनि जी जल्द सां जल्द सफ़ाई कराई वञे। कैमरामैन ग़ुलाम हैदर शर सां गॾु मंज़ूर शर, सिंध टीवी न्यूज़ सिंध।